अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। सखर मां त सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर पारां सखर जी साइट एरिया में क़ाइम कामरान घी मिल ते छापो, गैर मयारी आयल हथ। सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर मैडम आशा जोनेजो ऐं फूड सेफ्टी टीम सां गॾु रियाज़ हुसैन, अल्लाह बचायो महर, मोहम्मद अली सुमरो, असलम शर ऐं रियाज़ मरी समेत सखर जी साइट एरिया में क़ाइम कामरान घी मिल मथां छापो हणो, जिते लेबार्ट्री में शराब जूं बोतलूं ऐं सफ़ाई सुथराई जी गैर मयारी सूरत हाल ऐं 10,000 लीटर खां वधीक गैर मयारी आयल हथ करे घी ज़ब्त कयो वियो आहे ऐं 5 लख रुपया जुर्मानो हणी घी मिल मथां फैक्ट्रीअ खे सील कयो वियो आहे। उन मौक़े ते सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जी डायरेक्टर मैडम आयशा जोनेजो चयो त सखर अंदरि घीअ जूं फैक्ट्रियूं ऐं नंढा वॾा कारखाना इंसानी जाननि जा हानिकार ऐं तेल घी ठाहे विकिरो करे रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ भरपूर नमूने सां कार्रवाई करे फैक्ट्रियूं सील कयूं वेंदियूं। ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर मत खानपुर महर थाने के वॾे मुंशी जे ज़ियादतनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। खानपुर महर थाने ते मुक़रर वॾे मुंशी सईद अहमद शर जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ ॻोठ दिलशाद गडानी जे रवासिन मोहम्मद गडानी ऐं बशीर अहमद गडानी प्रेस क्लब पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हणियो त खानपुर महर थाने जे वॾे मुंशी सईद अहमद शर असां खां पुलिस वेरिफिकेशन फॉर्म ते सही करण जे लाइ असां खां पैसा घुरिया, जेके न ॾियण जी सूरत में असांखे थाणे मां कढी छॾियो। हिन जो त प्राइवेट कंपनीअ में नौकरी लाइ पुलिस क्लीयरेंस फॉर्म जमा कराइणो हूंदो, उन लाइ असीं खानपुर महर थाणे ते पुलिस वेरिफिकेशन फॉर्म सही कराइण लाइ वियासीं त थाणे जे वॾे मुंशी असां खां पैसा घुरिया, जेका न ॾियण ते उन्हनि वापसि धिकारे छॾियो आहे। मुतासिरनि DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर खानपुर महर थाणे जे वॾे मुंशी सईद शर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं। मटियारी मत मज़ाया अंदाज़ में दीनी किताब करे मशहूरी माणींदड़ मौलाना असदुल्ला खोड़ो मटियारी में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान सैद आलिम शाह सनस पोटे मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान अलीअ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। ॿिए तरफ़ हिन मटियारी मीडिया हाउस ते पहुची सहाफ़ी रियाज़ चांडियो सां सनस अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क महांगाई जे बाह में ॿली रहियो आहे, जंहिंजो ज़िम्मेवार इमरान खान आहे। मादरी ॿोलीअ में दीन सम्झायो। क़ुरान जी ॿोली अरबी ॿोली आहे, अरबी जन्नत जी ॿोली आहे, असांजे अखियुनि ते, पर असांजी मादरी ॿोली न आहे। सिंधी असांजी मादरी ॿोली आहे ऐं मादरी ॿोलीअ में माण्हू ॻाल्हि वधीक सम्झंदो आहे। जे क़ुरान थो चए वमा अरसलना मिन रसूलिन इला बिलिसान क़ौमिही, मां रब जेके बि रसूल मोकिलिया उन्हनि क़ौमुनि जे ज़बान में मोकिलिया, तव्हां त पैगम्बर जे ॻाल्हि खे वधीक सम्झी सघनि। असांजी सिंधी क़ौम शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह खे वधीक सम्झे थी, छो त मादरी ॿोली हुजण जे करे। लतीफ़ असांखे क़ुरान ऐं हदीस मादरी ॿोलीअ में सम्झायो आहे ऐं क़ौम मूंखे भिटाईअ जे सदके जीअ में जायूं ॾिनियूं आहिनि। मां सम्झां थो त मुंहिंजो अंदाज़ ऐं लतीफ़ जी अने वधीक चयो त शायान शाह जे वाक़े मां सबक़ सिखणु घुरिजे, वधीक नुक़सान खां बचण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। हिन जो त लतीफ़ सरकार असांजो लीडर हो जंहिं असांखे मादरी ज़बान में दीन सम्झायो आहे। असां लतीफ़ जी ज़बान में आसानीअ सां दीन खे सम्झी सघूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।